जेको मौक़िफ़ ॾे पियो साफ़ हिन खे त ॾुआरी फटी आहिनि। असां वटि जहिड़ो ई न थियो आहे किथे मारिया त दिलि कर ग़लति फहमी माने थो त भयन जे मोर्चनि ते पहुतो आहे। असां पंहिंजो उता करे घरनि में वेठा आहियूं। कंदकोट जे दुरानी महर वारे कचे में धाड़ेलनि हथां शहीद थियल सिंध पुलिस जे SHO अब्दुल लतीफ़ मीराणी जे क़बर जी मिटी बि अञा ख़ुश्क न थी आहे जो धाड़ेलनि जे भयो गैंग जे सरबराह ख़ादिम भयो जो वीडियो बयान साम्हूं आयो आहे। ख़ादिम भयो रॉकेट लॉन्चर सां गॾु पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त कंदकोट पुलिस कूड़ पई ॻाल्हाए। पुलिस असां वारे पासे अञा ताईं आई ई न आहे। असां पंहिंजनि थाकनि ते सुकून सां वेठा आहियूं। ख़बर नाहे त पुलिस कहिड़े हंध पंहिंजा माण्हू माराए आई आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? इहे साफ़ी पोस्टां लिखनि था त भयन जे मोर्चनि ते कौदो आहे ऐं कल्ह वरी SP जेको आहे मौक़िफ़ ॾे पियो साफ़ हिन खे त ॾुआरी फटी आहिनि। पहिरीं ॻाल्हि त असां वटि जहिड़ो ई न थियो आहे किथे मारिया त दिलि कर। ॿी ॻाल्हि त इहो तव्हांखे ग़लति फहमी माने थो त भयन जे मोर्चनि ते कौदो आहे। असां पंहिंजो उता करे घरनि में वेठा आहियूं। काई ॻाल्हि कोन्हे, सभु कूड़ आहे। गुज़िरियल ॾींहुं दुरानी महर जे कचे में धाड़ेलनि जे हमले में SHO अब्दुल लतीफ़ मीराणी शहीद, DSP कलंदर बख्श सूमरो ऐं सिपाही इसाहक मीराणी ज़ख़्मी थी पिया हुआ। SSP कश्मोर कंदकोट इरफान समो जो चवणु हो त पुलिस मग़विन जी बाज़ियाबी लाइ धाड़ेलनि जी ख़ादिम भयो गैंग, सब्ज़ोई गैंग ऐं जखराणी गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन करे रही हुई त SHO शहीद थी पियो ऐं DSP समेत 2 जवान ज़ख़्मी थिया। SSP इरफान समो कुझु धाड़ेलनि जे मारिजी वञण जी दावा भी कई हुई। हिन वक्त भी उते असांजी ऑपरेशन आहे शहादत भी थी वई आहे। पंहिंजो एस लतीफ़ मीराणी ऐं हिकिड़ो असांजो DSP जेको आहे उहो ज़ख़्मी भी थियो आहे, पर अलहमदुलिल्लाह उहो बिल्कुलु सेफ आहे। गॾो गॾु असांखे इहे भी इतला आहिनि जिन असां तस्दीक कयूं था त 10 खां 12 धाड़े जेके उहे मरिया आहिनि, पर जिन असां तस्दीक असां कयूं था। दरावड़ न्यूज़ पंहिंजे रिपोर्ट में अॻु ई चयो हो त पुलिस SHO अब्दुल लतीफ़ मीराणी जहिड़ो पंहिंजो शींहुं मुड़ुसु माराए नाकाम थी मोटी आहे। धाड़ेल गैंग जे सरबराह ख़ादिम भयो जे वीडियो बयान साबित कयो त पुलिस हिननि रहज़ननि जो कुझु बि न बिगाड़े सघी आहे। DSP जेको आहे मौक़िफ़ ॾे पियो साफ़ हिन खे त ॾुआरी फटी आहिनि। असां वटि जहिड़ो ई न थियो आहे किथे मारिया त दिलि कर ग़लति फहमी माने थो त भयन जे मोर्चनि ते कौदो आहे। असां पंहिंजो उता करे घरनि में वेठा आहियूं।